صحافت جاتي صدر ऐं धरती टीवी जे रिपोर्टर सैयद غلام مصطفی शाह 80 सालगिरह जी शानदार तकरीब थी गुज़री। इन दौरान तकरीब में सालगिरह जो केक काटियो वियो। पब्लिक प्रेस क्लब जाती जो सरवान के बी समय जो सीनियर साफ़ी साहिब ॾिनो थईं। एवान सहाफ़त जाती जा जनरल सेक्रेटरी बाबू ग़ुलाम हुसैन मला, सीनियर नायब सदर सैयद अशरफ अली शाह, नायब सदर अमीर अली शाह, इंफॉर्मेशन सेक्रेटरी इकबाल मेमन, जॉइंट सेक्रेटरी खालिद जत, खजानची आबिद हुसैन शाह, सोशल वर्कर जुल्फ़कार तुर्क, STP अगवान अब्दुल रज़ाक थईं, साफ़ी मोहम्मद बख्श, सहाफ़ी सैयद अली शाह, ज़फ़र जत शबीर थईं। ज़हीर समय जो वज़ीर कात्यार ऐं ॿियनि दोस्तनि शिरकत कई। तकरीब में सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जी ज़िंदगी ते रोशनी विधी। समूरनि दोस्तनि पारां जनम ॾींहं जूं मुबारकियूं ॾींदे सिंध जे छोकिरी सकाफ़त अजरकनि ऐं लुंगियुनि जा हार जा तोहफ़ा पेश कया विया। जंहिं बाद सालगिरह जी तकरीब ख़ुशियुनि ऐं टहकनि सां पंहिंजी पुॼाणी ते पहुती। उन सालगिरह जे मौक़े ते सैयद غلام مصطفी शाह चयो त सभिनी दोस्तनि जा वॾा वर जिन मूं नाची शख़्स खे जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾिनियूं ऐं मूंखे शानदार लफ़्ज़नि सां भेटा पेश कई वई। मुंहिंजे लाइ दुआगो रहिया आहियूं। इंतिहाई दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। सभिनी ॿाहिरनि दोस्तनि जे ॾिनल मोहबतनि प्यार ख़ुलूस जे एवज़ मूं वटि अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जो उन्हनि सभिनी जी नाव करियां। रब पाक सभिनी दोस्तनि खे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे।